लॾे विया छॾे काहे धन धनार, नका कूक कननि में नकी तड़ तंवार, वेचारा पहवार खिलंदे राति खदी विया। साईं मुंहिंजा थर पार कर जे भूरी भिटनि भरिसां तहरीर उमाणिया, फ़ौजी अमानुल्ला नोड़ियो उस्मानी, जंहिंजी शुरूआति कंदासीं मुर्शद लतीफ़ जे उन भलारे बैत सां त अखियुनि में थी वहे त वारे आऊं ढकियां, तोखे ॾिसे न ॾहे आऊं न पसां कींबियो। साईं मुंहिंजा उन महबूब माण्हूअ सां कयल मुलाक़ातूं मूंखे अॼु बि यादि आहिनि, ऐं राति जो देर ताईं जागी कयल इंतज़ारु मोहबत जो चिठो सबूत नाहे त ॿियो छा आहे। पर अलाए छो ज़माने जे बदनसीब माण्हुनि असांखे छो धार कयो। बकौल मौलवी मलाह जे लॻन ॻाल्हियुनि लोक जे ते आऊं सॼण साॻी ग़ुलाम, दस्त बस्ता दोस्त तुंहिंजे ताबाईने में हुजां, तूं संदम सीने में हुजी या तुंहिंजे सीने में हुजां, आऊं न पुसियो ज़ात पर पुसियो पसीने में हुजां। साईं मुंहिंजा उन महबूब माण्हू सां रोज़ मिलण वारो महल अॼु बि यादि अथमि, ऐं हिक ॿिए सां थियल कचहरी ऐं कयल वचन वाइदा सभु यादि अथमि। मुर्की मिलण ऐं ख़ूब ख़ुशियुनि में गुज़ारियल वक़्तु सभु जो सभु यादि अथमि। पर अलाए त कंहिंजी नज़र लॻी हाणे जो उनखे ॾिसण लाइ दिलि सुरका सुरका भरींदी रहे थी। बकौल मुर्शद लतीफ़ जे त अचो सुरन वारियूं करियूं सुरन जी पचार, किन घणा किन थोरा कान्हे सुरन धार, ॾिना जे ॾातार मूं झोली पाए झलिया। साईं मुंहिंजा उन महबूब माण्हूअ खे ॾिसण लाइ अॼु बि इंतज़ार में आहियां। सालनि खां पोइ शादियुनि मुरादियुनि में हिक ॿिए खे ॾिसणु थींदो आहे, उहो बि परे परे खां। उनखे हथनि में जकड़े सीने सां लॻाइण वारी हसरत अॼु बि अधूरी आहे। ख़ुशि थी खिलण वारो वक़्तु बि गुज़री वियो। एतिरी ख़बर अथमि त हू मूंखे अॼु बि सारींदो आहे ऐं यादि कंदे लुड़क लाड़े वेंदो आहे, ऐं इहा बि ख़बर अथमि त हू मूं वांगुरु मुंहिंजे इंतज़ार में अॼु बि उदासी वारो वक़्तु गुज़ारे थो। जानब ईअं में जुगा जीअं मारियो मोटियो न कुछे, जीअं रती रत न निकिरे ॿियो सिक अव्हां जी साह, असां त तव्हां लाइ पेपर में पुछाऊं कयूं। हा आऊं उहो ई साॻियूं भिटनि जे भर में रहिजी वियल फ़क़ति फ़ौजी अमानुल्ला नोड़ियो उस्मानी। लथो पे सिज ओलह खां पिरीअ जे पार जहिड़ो हो, रुसी वियो ॻाल्हि थोरीअ तां सफ़ा को ॿार जहिड़ो हो।